ओम शांति। अजिता मावाक्यन शिव शक्ति व पांडव सेना के तैयार थियण लाइ सावधानी। शिव शक्ति व पांडव सेना की तैयार थियण लाइ सावधानियों 3:75 मावाक्यन। सभी योग युक्त युक्ति युक्त स्थिति में स्थित थींदे हुए पांचों कार्य करो था। बाबा शुद्धि वर्तमान समय प्रमाण संकल्प वाणी और कर्म ये त्रयी ही युक्त युक्त खपन। संकल्प वाणी और कर्म त्रयी युक्त युक्त खपन तभी संपन्न व संपूर्ण ठही सकता। चारों तरफ जो वातावरण योग युक्त और युक्ति युक्त हुजे बाबा चवंदा। चारों तरफ जो वातावरण योग युक्त युक्ति युक्त हुजणो खपे। जे युद्ध जे मैदान में जॾहिं योद्धो युद्ध जे लाइ दुश्मन जे साम्हूं बीठो हूंदो आहे त हुनखे पंहिंजे मथां पंहिंजे शस्त्रनि जे मथां अर्थात पंहिंजी शक्तियुनि जे मथां केतिरो अटेंशन रहंदो आहे। युद्ध जे मैदान से बाबा एग्जाम्पल था ॾियनि। हाणे त समय समीप ईंदो वेंदो आहे न। ये मानो युद्ध जे मैदान में साम्हूं अचण जो समय आहे। अहिड़े समय में चारों ओर सर्व शक्तियुनि जो स्वयं में अटेंशन खपे। दिन प्रतिदिन ॾिसो समय भी केॾो नाज़ुक तो अची वञे, लेकिन बाबा चए थो जेतिरो समय नज़दीक ईंदो वेंदो माया भी अंतिम वार कंदी रहंदी। हाणे बाबा उनेरी चई न असांजो निश्चय रूपी फाउंडेशन पक्को हुजणो खपे। छो जी अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं ईंदियूं जो असां सपने में भी न सोचियो हूंदियूं। ऐं अगरि असांजो उन समय निश्चय हूंदो कि कल्याणकारी बाप मूंसां गॾु आहे, ये कल्याणकारी बाप जो कार्य हले थो, ये कल्याणकारी समय हले तो मुंहिंजो अकल्याण न थी सघंदो। खुद जे मथां भी निश्चय, बाप जे मथां, बाप जी नॉलेज जे मथां, संगम युग जे मथां। त असांखे न हाणे ये ॻाल्हि असांखे सदा बुद्धि में यादि रहणी खपे कि हाणे समय परिवर्तन थिए थो ऐं असां योद्धा आहियूं ऐं असांखे पंहिंजी ज्ञान गुण शक्तियूं जो बाबा असांखे ॾिए थो सदा पाण वटि रखणियूं आहिनि, अटेंशन रखिणो आहे। के समय भी कहिड़ी शक्ति जो कमु वठिणो आहे, के समय के श्रीमत के ध्यान में लाइणो आहे, इहा यादि हुजणो खपे। हाणे त समय समीप ईंदो वेंदो आहे। ये मानो युद्ध जे मैदान में साम्हूं अचण जो समय आहे। एडे समय में चारों ओर सर्व शक्तियुनि जो स्वयं में अटेंशन खपे। अगर जरा भी अटेंशन घटि हूंदो त जीअं जीअं समय प्रमाण चारों ओर टेंशन वधंदो वेंदो, ईअं ही चारों ओर टेंशन जी वातावरण जो प्रभाव युद्ध में उपस्थित हुए रूहानी पांडव सेना में भी पड़ी सकदो आहे। दिन प्रतिदिन जीअं संपूर्णता जो समय नज़दीक ईंदो वेंदो आहे त दुनिया में टेंशन ॿियो ई वधंदी, घटि न थींदी। ये न सोचो असां संपूर्ण ठाहियूं था त दुनिया जो वातावरण बाबा चए थो दुनिया त ॿियो ई तमो प्रधानता में वेंदी। जीअं जीअं असां संपूर्णता जे नज़दीक ईंदा वेंदासीं न त टेंशन घटि न थींदी, ॿियो ई वधंदी। लेकिन असांखे बाबा जी ने न मिरवा मौत मलुक जो शिक्षिका असां फरिश्ते समान सदा पोदारो। ये कॾहिं थींदो जॾहिं असांजा शक्तियुनि जा शस्त्र सदा पाण वटि कायम रहंदा। खीचा तान जे जीवन जो चारों ओर अनुभव थींदो आहे न, जीअं कि चारों ओर सां खिचल उहो हूंदो आहे। हिक तरफ़ सां प्रकृति जी नंढी नंढी आपदाउनि जो नुक़सान जो टेंशन, ॿी तरफ़ हिन दुनिया जी गवर्नमेंट जा कड़े लॉज जो टेंशन, टी तरफ़ व्यवहार में कमी जो टेंशन, चौथी तरफ़ जो लौकिक संबंधी आदि तो स्नेह फ्रीडम हुजण जे कारण खुशी जी वासना अल्पकाल जे लाइ थींदी आहे।
वो भी समाप्त थी। भय जी अनुभूति जे टेंशन में चारों ओर टेंशन में माण्हू थींदा। ॾिसो पहिरियों पहिरियों माण्हू हिक ॿिए सां मिली करे ख़ुशि थींदा हुया न। अॼुकल्ह कोई संबंधी कंहिंजे घर अची वेंदो आहे या कंहिंसां मिलंदो आहे, कोई फोन कंदो आहे न त टेंशन थींदी आहे, माण्हुनि खे भय थींदो आहे, काथे वरी कुझु चए न, माण्हुनि खे डपु थींदो आहे न काथे वरी लड़े न। अॼु घर में ॿार जेको क्रोध कंदो आहे न घर में, उहो बि घर में अचे न त माण्हुनि खे डपु थींदो आहे। खुशी त थींदी आहे लेकिन साथ साथ डपु थींदो आहे, वरी चिल्लाए न, वरी लड़े न, वरी ईअं न करे। त ॾिसो बाबा चए थो दिन प्रतिदिन ये टेंशनियूं आहे न दुनिया में वधणियूं आहिनि, प्रकृति गवर्नमेंट जी व्यवहार जी कमी जे कारण। चौथी तरफ़ लौकिक संबंधी सां स्नेह ऐं फ्रीडम हुजण जे कारण खुशी ऐं वासना, खुशी जी वासना जो अल्पकाल थींदी हुई, हाणे वो समाप्त थी। भय जी अनुभूति जे टेंशन में चारों ओर टेंशन माण्हुनि में वधदी रहंदी, चारों ओर जो टेंशन में आत्मायूं तड़पदियूं। लेकिन अगर असां बाबा जी छत्र छाया में हूंदासीं न त असांखे टेंशन सां मुक्त हूंदासीं। जाते वेंदा हुते टेंशन, जीअं शरीर में भी कोई नस खिचदी आहे त केतिरी टेंशन थींदी आहे न, दिमाग़ खिचियल रहंदो आहे। ईअं ई वातावरण अहिड़ो वधंदो रहंदो, जीअं की कोई ठिकानो नज़र ई न ईंदो कि छा करो। अगर हा करे त बि खिचावट, ना करे त बि खिचावट, कमायूं त बि मुश्किल, न कमायूं त बि मुश्किल, इकट्ठो करो त बि मुश्किल, न कराओ त बि मुश्किल। अहिड़ो वातावरण ठहींदो वेंदो आहे। बाबा चईंदा आहिनि हाणे दुनिया में यही हालत हले थी। बाबा कॾहिं चएबी 75 में चयो ईअं, ऐं हाणे दुनिया में असां प्रैक्टिकल ये ॾिसूं था, इकट्ठो रहनि त मुश्किल, न रहनि त मुश्किल। अॼु माण्हू गॾु साथ में रहनि घर में त मुश्किल, अलॻि अलॻि रहनि था त बि ॿियनि जी प्रगति खे ॾिसी करे ख़ुशि नथा थियनि। माण्हू भले चवनि असां सभु अलॻि अलॻि रहंदा आहियूं, लेकिन अलॻि अलॻि रहंदे हुए बि माण्हू हिक ॿिए जो कुझु सुठो थी वञे न त उहो सहन नथो थिए। अहिड़ो वातावरण ठहींदो वेंदो। अहिड़े टाइम ते चारों ओर जे टेंशन जो प्रभाव रूहानी पांडव सेना ते न थिए। असां स्वयं की टेंशन में अचण जी समस्याऊं न भी हुजनि, लेकिन वातावरण जो प्रभाव कमजोर आत्माउनि ते सहज ई थी वेंदो। लेकिन असां शक्तिशाली आत्मायूं आहियूं न, त अगरि असांजे जीवन में कोई टेंशन आहे त बि तव्हांखे लॻे थो अॼु टेंशन आहे, जीअं आहे अहिड़ो मूड आहे, त बाबा चवनि था सम्झी वञो कि वातावरण जो प्रभाव थो पए। तुरंत स्मृति में लायो, मां तो शक्तिशाली आत्मा आहियां, मां तो सर्व चिंताउनि सां मुक्त आत्मा आहियां, सर्व टेंशननि सां मुक्त आत्मा आहियां। और जेतिरो थी सके बाबा जा गीत ॻायो त असां वटि जो टेंशन जो प्रभाव अचे थो, असां दुनिया में असांजी ख़ुशी एॾी हुजणी खपे अंदर आत्मा में कि जीअं टेंशन जो प्रभाव असांजे मथां थो अचे, वही बाबा जो असांखे खुशी ॾे थो, शक्ति ॾे थो, ये प्रभाव पूरी दुनिया में फैली वञे। त बाबा चवनि कहिड़ी वो कि माण्हुनि जे टेंशन जो प्रभाव असां वटि पए थो त असां में एॾी शक्ति न आहे कि असां बाबा जो असांखे एॾी गुण ज्ञान गुण शक्ति ॾे थो, हुनजो प्रभाव पूरी दुनिया में फैलाए। त बाबा चवनि था कि स्वयं की टेंशन में अचण जी समस्या न भी हुजे, लेकिन वातावरण जो प्रभाव कमजोर आत्मा ते सहज वेंदो आहे। भय जो सोच कि छा थींदो, कीअं थींदो, हिन ॻाल्हियुनि जो प्रभाव न थिए, हुनजे लाइ कोई न कोई विच विच में ईश्वर याद जी यात्रा जो विशेष प्रोग्राम ठाहे। मधुबन द्वारा ऑफिशियल वेंदा रहंदा आहियो।
जिस मधुबन में जो ऑफिशियल वो थींदियूं न या भट्टियूं उनमें वेंदा रहो, जैसा कि आत्माउनि जो किलो मजबूत थींदो रहे। भाव चवंदा जैसा कि आत्माउनि जो किलो मजबूत थींदो रहे। अॼुकल्ह सर्विस भी ॾाढी वधंदी, लेकिन वधण सां गॾु गॾु युक्ति युक्त भी ॾाढी खपे। अॼुकल्ह कई सभी ज्ञान युक्त आत्मा ठहण न ईंदियूं आहिनि। अॼुकल्ह कोई सभी ज्ञान युक्त आत्मा न ठहण ईंदियूं आहिनि। हिकु क्वालिटी आहे बाप समान ठहण वारी, त बाप स्वरूप मास्टर ठही वेंदा आहिनि। त फर्स्ट क्वालिटी आहे बाप समान ठहण, ॿी क्वालिटी आहे सिर्फ़ बाप जे संबंध में रहण, टी क्वालिटी आहे सिर्फ़ बाप व सेवा जे संबंध संपर्क में रहण। मतलब कई आत्मायूं त बाबा जीअं गुण शक्तियूं धारण करे स्वयं खे बाप समान ठाहींदियूं आहिनि। त पहिरीं क्वालिटी कहिड़ी थी वई? बाबा चवनि था हिन समय सभु ज्ञानी तू आत्मा न ठहण ईंदी आहे। बाबा जी घर में कई आत्मायूं त बाबा जीअं ज्ञान गुण शक्तियुनि सां भरपूर ठहण ईंदियूं आहिनि। कई सिर्फ़ सोचदियूं आहिनि न बसि असांखे हिते सुठो लॻंदो आहे, संबंध में अचण सुठो लॻंदो आहे। कई चईंदा आहिनि कि असांखे सेवा करण सुठी लॻंदी आहे। त अॼुकल्ह संबंध ऐं संपर्क में रहण वारी ज्यादा ईंदियूं, जंहिंखां धारणा न थींदी, जेकी गहरी धारणा थींदी आहे न, पंहिंजे संकल्प बोल कर्म ते सदा ध्यानु रखो, उहा आत्माउनि खां न पुॼंदो। स्वरूप ठहण वारी घटि ईंदी। हाणे सभु हिक जहिड़ा न निकिरंदा, दिन पे दिन क्वालिटी भी कमजोर आत्मायूं अर्थात प्रजा जी संख्या ज्यादा थींदी वेंदी। उहा हिकु ॻाल्हि उन्हनि खे हिकु ॻाल्हि सुठी लॻंदी, ॿ न, सभु ॻाल्हियुनि में निश्चय न थींदो। त संपर्क वारनि खे भी उन्हनि खे भी जो खपे हुन प्रमाण उन्हनि खे संपर्क में रखदा रहणो आहे। मतलब भले तव्हांजे संबंध संपर्क में अचनि थियूं त ज़रूरी न आहे कि वो ज्ञान ई ॿुधनि। उन्हनि खे बाबा जी ॻाल्हियूं ॿुधण सुठी लॻंदियूं हूंदियूं, बाबा जी कार्य में मददगार ठहण सुठो लॻंदो हूंदो, त उहो पहचाने करे नब्ज़ सां उन आत्मा सां हुन रीति संबंध रखो। भई जेके सिर्फ़ सेवा ई करण सुठो थो लॻे, असां हुनखे भई क्लास करायूं या कुझु ज्ञान ॿुधाईंदासीं त हुनखे मज़ो न ईंदो। त नब्ज़ ॾिसी करे ॼाणे करे हुन अनुसार हुन आत्मा सां कमु कढणो खपे। दिन प्रतिदिन क्वालिटी भी कमजोर आत्मा अथवा प्रजा जी संख्या ज्यादा थींदी वेंदी। उन्हनि खे हिकु ॻाल्हि सुठी लॻंदी, ॿ न, सभु ॻाल्हियुनि में निश्चय न हूंदा। त संपर्क वारनि खे भी उन्हनि खे भी जो खपे उन प्रमाण संपर्क में रखंदा रहो। समय जीअं नाज़ुक ईंदो वेंदो वैसे समस्या प्रमाण भी उन्हनि जे लाइ रेगुलर स्टूडेंट ठहण मुश्किल थी वेंदा, लेकिन संपर्क में ढेर जा ढेर ईंदा। छो जी लास्ट समय आहे न, त लास्ट पोस्ट कहिड़ो हूंदो आहे? जीअं पहिरियों उछल उमंग उत्साह हूंदो आहे, उहो वीरलो कोई हूंदो। बाबा चवनि था कि पहिरियों ॾिसो जॾहिं बाबा आया, दादियूं आयूं, कीअं हुननि हिकु हिकु ज्ञान रतन जहिड़ो गहराई सां अनुभव कयो, धारण कयो, क्लासिस करायूं। हाणे माण्हू मुरली जो हूंदी आहे न, सुबुह जी मुरली, उनमें भी सोचदा आहिनि कॾहिं 8 वॼंदा त नाश्तो करण वेंदासीं। ये थींदो आहे छो जी दिन प्रतिदिन क्वालिटी अहिड़ी ईंदी आहे न आत्मा। हा भई माण्हुनि खे सुठो लॻंदो आहे, असां योग में वो लाइट बत्ती सुठी लॻंदी आहे, मुरली सुठी लॻंदी आहे, पर थोड़ी देरि खां पोइ चईंदा आहिनि कॾहिं जल्दी ख़तम थींदी त घर वञी कमु करो। बाबा चवनि था कि पहिरियों उछल उमंग उत्साह हूंदी आहे। जॾहिं भी मुरली ॿुधण वियो, बाबा खे यादि करण वियो योग में, त सदा ई स्मृति में रखो मां कंहिंखे यादि करां थी, मां कंहिंजा मां वाक्य ॿुधां थी। बाबा जी तो भले मुरली न सभु कम फ्री करे पोइ पढ़ो या ॿुधो। त बाबा चवनि था वो उमंग उत्साह उछल धीरे धीरे कम थींदी वेंदी। मेजॉरिटी संबंध ऐं संपर्क वारा ईंदा।
त ये अटेंशन खपे। ईअं न की संपर्क वारी आत्माउनि खे न परखड़ंदे हुए संपर्क में भी उन्हनि खे वंचित करे छॾो। भई जेके ज्ञान ॿुधण नथो सुठो लॻे लेकिन चईंदो आहे भई असांखे तव्हां सां मिलणु सुठो लॻंदो आहे त भले उन्हनि सां, लेकिन बाबा त चईंदो असांखे त मुख सां ज्ञान ई कढणो आहे न, त भले 1 मिंट 2 मिंट मिली करे छुट्टी करो। हुन समय बाबा खे यादि करे वञो, बाबा हिन आत्मा खे ज्ञान न सुठो लॻंदो आहे लेकिन हीअ मिलणु चाहे थी, त असां बाबा जी यादि में ईंदासीं त हुन आत्मा खे छा ॾियणो आहे, छा खपे, उहा ॾेई करे छुट्टी करे छॾंदासीं। बाबा चवनि था कि है न कि असां परखे न सघंदा ऐं संपर्क में सां बि हुनखे वंचित करे ॾियो। ख़ाली हथ कोई न वञे, नियमनि ते भले न हले लेकिन वो स्नेह में रहण चाहींदी आहे त अहिड़ी आत्माउनि जो बि अटेंशन जरूर रखणो आहे। समझी वठणो खपे कि ग्रुप हिन प्रमाण 3 स्टेज वारो आहे त हुननि खे बि हुन प्रमाण हैंडलिंग मिलणी खपे। त समय जे प्रमाण वातावरण खे पावरफुल ठाहिण जी आवश्यकता आहे। बाबा चवनि था ब्राह्मण ॿारनि जी साधारण रीति सां दिनचर्या बीते, उहा अॼुकल्ह जी समय प्रमाण न थियणो खपे। असां ब्राह्मण आत्माउनि जी साधारण रीति सां दिनचर्या न बीतणी खपे, न त उहो प्रभाव पइजी वेंदो। इन करे विशेष रीति सां वातावरण खे यादि जी यात्रा सां पावरफुल ठाहिण सां सभु ॿारनि जो अटेंशन खिचवाइणो खपे। पंहिंजे खे हुन दुनिया जे वातावरण सां कीअं बचाए सघूं, उहो स्टेज छा आहे? बाबा पुछनि था। असां हिन कलयुगी दुनिया में अॼु बाबा गृहस्थियुनि जे लाइ सुबुह जो केॾो चई कि गृहस्थी वारा खे ॾाढी महिनत करणी पवंदी आहे, उहो ई ॿियनि खे सुठी रीति पंहिंजो अनुभव ॿुधाए करे इहे सम्झाए सघंदा आहिनि कि कीअं बाबा जी शक्ति सां असां हलूं था। त बाबा चवनि था कि अहिड़ी दुनिया में रहंदे हुए वातावरण सां कीअं बचूं, उहो स्टेज छा आहे? कर्म योगी हूंदे हुए बि योगीपन जी स्टेज कंहिंखे चइबो आहे? हिन प्रकार जी पॉइंट जे मथां हाणे विशेष अटेंशन रखो। भई घर में हर कर्म कंदे हुए मां बाबा खे कीअं यादि करे हलां, ये तरीक़ा ढूंढो। पोइ कॾहिं बि तव्हां सभु वियो त तव्हां ॿुधाए सघंदा आहियो मां बाबा खे हीअं यादि कंदी आहियां, मां बाबा खे जॾहिं घर जो कमु कंदी आहियां त हीअं यादि कंदी आहियां। इहो अनुभव हिक ॿिए जे खे ॾाढी मदद कंदो आहे। छो जी हाणे ड्रामा अनुसार चारों ओर वॾी वॾी सर्विस करण जो टाइम कुझु समय जे लाइ मर्ज आहे न, वॾा वॾा प्रोग्राम ॿाहिरां खां न करे पाईंदा आहियूं त टीचर्स फ्री थी ॿाहिरां जी सर्विस न आहे त बाक़ी रही सेंटर में अचण वारनि जी सर्विस कॾहिं कॾहिं हूंदो आहे न फ्री टाइम, त हुन समय जो टीचर सेंटर ते रहंदियूं आहिनि उहो बि अभ्यास करनि। ॿाहिरां जी सर्विस सां बुद्धि फ्री आहे, न त चईंदा आहिनि ॾाढी बिज़ी आहियूं, त जंहिं ॾींहुं बिज़ी न आहियो हुन ॾींहुं घर वेठी अभ्यास करो। बाबा चईंदा आहिनि कि प्लान ठाहियो, मंथन करो, लेकिन हाणे त उहो बि न आहे। पहिरियों त माण्हू प्लान्स ठाहींदा हुया, मंथन कंदा हुया, हाणे त बाबा चवनि था उहो बि न आहे। त हाणे यादि जी यात्रा जी सब्जेक्ट जे मथां भई अगरि सेवा ॿाहिरां जी न आहे त फ्री आहियो न, पोइ हुन समय यादि जी यात्रा जी सब्जेक्ट जे मथां ॾाढो अटेंशन ॾियो। जंहिं ॾींहुं घर में ज्यादा कमु न आहे, ज्यादा बुद्धि न लॻाइणी पवंदी आहे हेॾे होॾे, हुन ॾींहुं पाण ई घर में ई यादि जी यात्रा भट्टी करो। हाणे मां अॼु फ्री आहियां त मां अॼु बाबा खे एतिरो यादि थी करां, कुझु न कुझु ॿियो अव्यक्त मुरली पढ़ो, ॿुधो, कुझु अभ्यास करो, कुझु लिखो, बाबा जो अलॻि अलॻि टॉपिक्स ते चईंदा आहिनि उन्हनि ते लिखो। त बाबा चवंदा आहिनि जंहिं ॾींहुं फ्री आहियो त यादि जी यात्रा जी सब्जेक्ट जे मथां अटेंशन ज्यादा ॾियणो आहे। कोई न कोई प्रोग्राम हर सेंटर ते हलणो खपे जो अचण वारनि में बल भरे। इस समय ते वो भी न्यारा रवन, साक्षी थी करे समस्या जो सामनो करे सघनि। बाबा चवनि था
असां घर में भी घर गृहस्थी वारा भी है न, जेतिरो तव्हां पंहिंजे घर में रोज मुरली ॿुधदव पढ़दव बाबा जो गीत हलाए रखदव त ओतिरो असांजे घर जो भी बाबा जी न घर जो भी वायुमंडल सुठो थींदो वेंदो आहे। पोइ हिन सां छा थींदो, जो भी तव्हांजे घर ईंदो न, भले कोई सेंटर ते नथो वञे, लेकिन असां पंहिंजे घर जो वातावरण अहिड़ो ठाहे रखूं कि कोई भी तव्हांजे घर अचे तव्हां सां फोन ते ॻाल्हाए त हुनखे उन आत्मा खे शक्ति मिले, कुछ न कुछ खणी वञे। उहो भई माण्हू मंदिर टिकाणे वेंदा आहिनि त कुछ न कुछ शक्ति खणी ईंदा आहिनि, उन्हनि खे वातावरण सुठो लॻंदो आहे। त यही भले माण्हू ज्ञान न ॿुधनि, लेकिन असांखे पंहिंजे घर जो वातावरण खुद जो व्यवहार एॾो सुठो हुजणो खपे कि माण्हू कुछ न कुछ खणी वञे। ईअं सेंटर्स जे लाइ बाबा चवनि था कि कोई न कोई प्रोग्राम हर सेंटर ते हलणो खपे। अहिड़े समय ते उहे भी न्यारा रहनि, साक्षी थी करे समस्याउनि जो सामनो करनि। हुनजे लाइ यादि जो बल खपे। त जेसि ताईं ॿाहिरां जी सर्विस जो नए नए प्लान जो फोर्स घटि आहे त कोई पॉइंट जो जोर हुजणो खपे, न त फ्री थी करे पोइ व्यर्थ साइड ज्यादा वेंदा आहिनि। सर्विस में बिजी रहण सां व्यर्थ जी ॻाल्हियुनि सां बची वेंदा आहिनि। हाणे उहो सर्विस जो स्कोप घटि आहे त ज़रूर समय बचंदो हूंदो, हुन समय ॿाहिरां जी सर्विस न थींदी हूंदी त बाबा चवनि था हुन समय ते असां हाणे भी कॾहिं सेंटर ते प्रोग्राम न आहे, कॾहिं घर में कमु एॾो न आहे, त समय खे व्यर्थ न गवायो। अॼु सम्झो घर में तव्हां फ्री आहियो, ज्यादा कमु न आहे त ख़ुशि रहणो खपे। अॼु मां विशेष ये बाबा खे यादि कंदमि, मनन चिंतन करो, कोई न कोई पॉइंट्स करो ताकि व्यर्थ न वञे असांजो समय। बाबा चवनि था कि अगर सर्विस न कंदा, खुद जी उन्नति जे लाइ प्रोग्राम न ठाहींदा त जरूर समय बचंदो त पोइ वो व्यर्थ वातावरण में समय हली वेंदो आहे। त हाणे असांखे सभु कुछ सफल करणो आहे न, समय भी सफल करो, संकल्प श्वास ईअं करे ब्राह्मणनि खे खबरदार होशियार करण लाइ वो स्वयं जी सेफ्टी जे लाइ कुछ अहिड़ी पॉइंट्स वो क्लासेस जो प्रोग्राम ठाहियो जंहिंसां उहे ये सम्झनि कि असां मधुबन लाइट हाउस सां विशेष असांखे लाइट थी अचे। जॾहिं असां बाबा खे यादि कंदा आहियूं न, चाहे मधुबन चाहे काथे भी, त असां द्वारा ॿियनि खे भी कुछ न कुछ मिलंदो आहे। त तव्हां घर वेठे भी ॾाढी सर्विस करे सघंदा आहियो। जो रोज सुबुह शाम जो योग जो प्रोग्राम आहे न, अमृत वेलो नुमाशाम योग छो ज़रूरी हूंदो आहे। हिकु त असांजी भी उन्नति आहे, ॿियो असां बाबा खे अमृत वेलो यादि कंदासीं। हुन खां पोइ बाबा भक्तनि जी पुकार हूंदी आहे त बाबा जी शक्ति कीअं वञे भक्तनि ताईं। अञा ताईं त वो मूर्ति द्वारा वठंदा हुया, हाणे त चैतन्य में पर बाबा आया आहिनि। बाबा चवनि था न तव्हांखे ई उहा देवियुनि जे रूप में पुकारनि था। अगरि रोज सुठी रीति अमृत वेलो न कंदव त तव्हांखे जंहिं भी रूप में तव्हांजो भगत यादि कंदो हूंदो, हुनखे शक्ति कीअं मिलंदी ॿुधायो। तव्हां बाबा खे यादि करो था, ज्ञान में हलो था त तव्हां 33 करोड़ देवी देवता आहिनि मां कोई त देवी ज़रूर आहियो, कोई त देवता जरूर आयो। त खुद जे लाइ सिर्फ मुंहिंजो घर, मुंहिंजा ॿार, मुंहिंजी हिननि जे लाइ न, तव्हां बाबा खे ॼाणियो अथव, मतलब तव्हांखे ॿिया माण्हू भी यादि कंदा आहिनि। तव्हांजी आत्मा खे तव्हां कोई न कोई रूप ठाहे ॿियो माण्हू भी यादि था करनि। अगरि तव्हां रोज सुबुह जो सुठी रीति अमृत वेलो कंदो त हुननि वटि भी शक्ति वेंदी आहे। सॼो ॾींहुं जेतिरो तव्हां सुठी रीति बाबा खे यादि कंदव त सिर्फ़ु तव्हांजो भलो न आहे, उहो आत्माउनि जो भी भलो आहे जो तव्हांखे कंहिं देव देवी जे रूप में यादि था करनि। नुमाशाम करणु छो ज़रूरी आहे? छो जी नुमाशाम में भी माण्हू यादि कंदा आहिनि। तंहिंजे करे बाबा चवनि था कि तव्हां यादि कंदा आहियो न त तव्हांजी यादि जी लाइट विश्व में फैलंदी आहे।
असां याद कंदा आहियूं त सिंधी याद जी लाइट विश्व में फैल गया। अच्छा कारोबार त ड्रामा अनुसार ठीक ई थो हले। सभिनि जी कारोबार सां राज्य हलाइण जो संस्कार वधदा रहनि। राज सिंहासन ऐं इहो आहे राज आसन। असांखे भविष्य में राज सिंहासन मिलंदो ऐं इहो आहे राज आसन। राज्य करण वारा ठही करे पोइ न राज सिंहासन ते वेहींदासीं। राज्य करण वारा अर्थात अधिकारी ठही विया आहिनि। कोई बि आकर्षण कर्म भोग या कर्म इंद्रियनि जे अधीन न थी अधिकारी ठहियो। हिते असांखे कहिड़ो राज्य प्राप्त करणो? स्वराज्य। स्व ते राज्य प्राप्त करण जे लाइ त असां राजयोग सिखूं था न। बाबति न राजयोग हठ योगी त उहे ॿियो सन्यासी आहिनि, लेकिन असां आहियूं राजयोगी। असां स्व ते राज्य प्राप्त करण वारा। हाणे आत्मा जो खुद जे मन बुद्धि संस्कार और स्थूल कर्मेंद्रियन ते जेतिरो राज्य प्राप्त कंदी ओतिरो ई हुनखे भविष्य में राज्य सिंहासन मिलंदो। हाणे आहे राज आसन। योग जे लाइ आसन हूंदो आहे न। आसन ते स्थित थींदा आहियो। आसन थींदो ई आहे वेहण जे लाइ, स्थिति हुजण जे लाइ। आसन छो आसन ते माण्हू वेहींदो आहे न, शरीर खे त ईअं विहारे थो, लेकिन असल में आहे कि तुंहिंजी आत्मिक स्थिति सुठी हुजे। आत्मा जी स्थिति खे असां हिकु स्थिति में स्थित करूं, हुनखे चइबो आहे आसन। आसन हूंदो ई आहे वेहण जे लाइ, स्थिति हुजण जे लाइ। त स्थिति में स्थित थियण अर्थात आसन ते वेहण। शरीर सां त माण्हू वेही रहंदा आहिनि, लेकिन बाबा जी तो आत्मिक स्थिति में स्थित थी करे हिकु स्थिति में स्थित थियण। मां आत्मा बाबा जी संतान आहियां, ये थींदो आहे आसन ते वेहण। त जेतिरो जेतिरो आसन ते वेहण जो अभ्यास हूंदो, ओतिरो ई राज सिंहासन ते वेहण जो अभ्यास प्राप्त थींदो। हाणे जेतिरो असां पंहिंजी जे स्थिति में स्थित थियण चाहियो ओतिरो समय था वियो, ओतिरो समय असांखे राज सिंहासन मिलंदो। अभ्यास थिए थो न नेचुरल रूप, ये अभ्यास नेचुरल थींदो वञे, करणो न पए, लेकिन थी वञे, स्वभाव ई अहिड़ो थी वञे। जीअं ॿियो कोई स्वभाव जे वश थी करे बि कार्य करणो पवंदो, स्वतः ई थींदो रहंदो न। अगरि ॿियो कोई बि स्वभाव जे वश थी वेंदा आहियो त कोई बि कार्य करण स्वतः ई थींदो रहंदो आहे। उहो ई इहो बि स्वभाव थी वेंदो न। अधिकारी ठहिण जो स्वभाव, अधिकारी ठही रहण जो स्वभाव ठही वञे कि असां सदा आत्मा पंहिंजी सूक्ष्म और स्थूल कर्मेंद्रियन जे अधिकारी आहियूं, सदा ठही वञे। बाबा चवंदा ये स्वभाव ठही वञे। योग लॻाइण जो संकल्प कयो ऐं थियो। बाबा चयो ऐं योग लॻी, बाबा चयो ऐं योग लॻी। ये आहे समीपता जी स्थिति। वेहण ई आसन आहे न। जीअं सिंहासन ते वेठो कॾहिं भुलिजी न सघंदो आहे कि मां राजा आहियां, ईअं ई आसन ते अर्थात हिन स्थिति में स्थित थियल ये भुलिजी न सघंदो आहे कि मां अधिकारी आत्मा आहियां। हाणे चेक करो कि हाणे मां बाबा चईंदे मुंहिंजो योग लॻे थो कि ॿियो काल खीचे थी मूंखे। हाणे यथार्थ और युक्ति युक्त आहियो, थोड़ो बहुत त थींदो ई आहे ऐं थियणो बि खपे, न त लास्ट पेपर कीअं थींदो। ये भी प्रैक्टिकल पेपर ही है न, ये पेपर ही मार्क्स जमा कराईंदा आहिनि। बाबा चईंदा न ईअं न सोचो असां अंत में ई कर्माती थी वेंदासीं, हाणे जो थिए तो थियो। पर बाबा ये भी चईंदा आहिनि कि अञा ताईं कोई संपूर्ण न ठही सघंदा, छोकी न त उहा आत्मा रही न सघी। लेकिन बाबा चईंदा आहिनि कि असांखे पंहिंजी संपूर्ण स्थिति जी नजदीक त पहुचणो ई आहे न, ताकि अंत समय बाबा चऊं पहुची वञे। त बाबा चईंदा आहिनि कि
सभी यथार्थ और युक्ति युक्त आयो प्रश्न का पुछन थोड़ो बहुत तो थींदो ही आ थियणो भी खपे न त लास्ट पेपर कीअं पास थींदा। ये भी प्रैक्टिकल पेपर ही है न ये पेपर ही मार्क्स जमा कराइने मार्क्स जमा थींदे थींदे पोइ पास विद ऑनर्स जी लिस्ट में अची वेंदासीं मार्क्स जमा थींदे थींदे पोइ पास विद ऑनर्स जी लिस्ट में अची वेंदासीं ये जो कुछ थींदो आहे वो पेपर जा मार्क्स जमा थियण लाइ भाई रोज रोज अगर असांजो पेपर अचे थो त सम्झो ये पेपर में मार्क्स जमा थींदा पोइ मार्क्स जमा थींदे थींदे असां के थी वेंदासीं पास विद ऑनर्स थी वेंदासीं सब ॻाल्हियुनि में जमा करणो हूंदो आहे न सिर्फ यादि जी यात्रा लेकिन चारों ही सब्जेक्ट में मार्क्स जमा थींदा आहिनि तॾहिं ही पास विद ऑनर्स थी सघंदासीं पास विद ऑनर्स थियण लाइ सभिनि चारों ही सब्जेक्ट में पास थियण जरूरी आहे सफलता तो हर कार्य में पहिरों खां ई नूंदल आहे पोइ चाहे पर्दे जे अंदर हुजे चाहे पर्दे जे ॿाहिरि कोई हालत में पर्दे जे अंदर सफलता हूंदी आहे और कोई हालत में प्रत्यक्ष सफलता थींदी आहे आहे ॿई हालत में सफलता व प्रत्यक्षता कुझु समय गुप्त खे बि ॾिसणो पवंदो आहे किथे किथे ॻाल्हि अहिड़ी थी वेंदी आहे न त कम तो थी वेंदो आहे लेकिन वो चीज असां उन समय ॾेखारे न सघंदा आहियूं भले माण्हुनि खे लॻे शायदि इन जो न ठहियो आहे लेकिन काथे काथे कहिड़ी कहिड़ी समय न गुप्त खे बि ॾिसणो पवंदो आहे छिपे हुए खे प्रत्यक्ष थियण में कुझु समय लॻंदो आहे छिपे हुए खे प्रत्यक्ष थियण में कुझु समय लॻंदो आहे न प्रत्यक्ष तो हुन समय दिखाई में पवंदी आहे इहा भल छुपी हुई आहे परंतु आहे त सफलता ही बाबा चवंदा आहिनि कई बार असांखे असां हर ॻाल्हि खे पार करे छॾंदा आहियूं असांजी स्थिति ॾाढी सुठी हूंदी आहे लेकिन काथे काथे बाबा खे छुपाइणो पवंदो सफलता त थी वई आहे लेकिन अञा छिपल आहे त बाबा चवनि था बस छिपी हुई सफलता है लेकिन मिटी तो न सकती है न सफलता तो प्राप्त आहे लेकिन प्रत्यक्ष थियण में थोड़ो टाइम लगदो। अच्छा ओम शांति बाबा की याद करो